जय श्री झूलेलाल। चवंदा आहिनि सीधे माण्हू जी कोई वैल्यू ई न हूंदी आहे। साईं नंढपण में जॾहिं नंढो हुउमि मां हिकु पेर खां मंडो हुउमि मां, हर को चूसे फिटी कंदो हो, बर्फ़ जो ॼण को गंडो हूंदो हुउमि मां। त साईं नंढपण में एॾो सीधो कि रिश्तनि जी बि परख न हूंदी मूंखे। सीधो त हाणे बि आहियां, हलो कोई ॻाल्हि न आहे कि रिश्तनि जी बि परख न हूंदी मूंखे। हिकु नयो शादीशुदा जोड़ो मुंहिंजे साम्हूं अची वेठो गार्डन में, पुछोमांसि केरु अथई? चईं घरवारी आहे। मां चयुमि घरवारी अथई? तुंहिंजी पंहिंजी घरवारी? त गॾो ॾिसे थो मूं घुरे करे, चईं प्राइवेट ईंदुमि छा? अरे मां चयुमि भाई नाराज़ छो थो थी, मूंखे लॻो तॾहिं पुछो आहे। चईं तोखे ईअं कीअं लॻो? मां चयुमि भाई नाराज़ न थी मतिलबु तुंहिंजी पंहिंजी सॻी घरवारी अथई? चईं घरवारी बि सॻी भॻी हूंदी आहे छा? मां चयुमि भाई नाराज़ छो थो थी, मूंखे लॻो तॾहिं तोखां ईअं पुछो आहे। चईं तोखे कीअं लॻो? मां चयुमि ॿुध, ओ ॾाढो कारो लॻी तो पंहिंजी ज़ाल खां, मुंहुं धोतो न अथई छा सॼे साल खां। अड़ चईं तो तूं हीअ ज़ाल मुंहिंजी, मूंखे ॿुधाए हीअ कीअं थी तुंहिंजी। ओ ॾाढो सनो लॻी तो पंहिंजी ज़ाल खां, कुझु खाधो न अथई छा सॼे साल खां। चए तो सनो थी त मुंहिंजी ज़ाल न थी? मां चयो कॾहिं ॿिया बि गुण नथा मिलई। चई कहिड़ा? मां ॿुधायोमांसि मुंहुं मुहाटो कोन मिलई तो, मूंखे ॿुधाए मुंहुं छो न मिलई तो। ओ ॾाढो जुदा लॻी तो पंहिंजी ज़ाल खां, मुंहुं धोतो न अथई छा सॼे साल खां। चए तो गॾु वई आहे? अरे मुहाटो ज़ाल मुड़ुस जो कॾहिं मिलंदो आहे छा? मां चयोसि कीअं न मिलंदो हूंदो? अरे माउ पीउ जो मुहाटो मिलंदो आहे, पीउ पुट जो मुहाटो मिलंदो आहे, भाउ भेण जो मुहाटो मिलंदो आहे, त हे त उन खां गहरो रिश्तो आहे, 7 जन्म जो रिश्तो आहे, हिन में कीअं न मिलंदो? चईं भाऊ किथे रहंदा आहियो? मां चयोसि पंहिंजे घर में रहंदो आहियां। चईं घर किथे आहे तव्हांजो? मां चयोसि फतूअ जे घर जे साम्हूं। चईं फतूअ जो घर किथे आहे? मां चयो मुंहिंजे घर जे साम्हूं। चईं तव्हां ॿिन्ही जो घर किथे आहे? मां चयो भाई आम्हूं साम्हूं। चईं भाऊ महिरबानी करे वञो घर। मां चयोसि छा में वञा? चईं आया छा में आयो? मां चयोसि आयो न आहियां, ज़ाल छॾे वई आहे, सॼो ॾींहुं मथो थो खाई घर में, हिते वेह शाम जो वठण ईंदीसि। चईं पोइ हिते असांजो मथो खाईंदो या? मां चयुमि भाई कहिड़ो मथो खाधो तव्हांजो? हा ॿुधाए। चईं भाऊ महिरबानी करे वञो। मां चयोसि वरी उहा ई ॻाल्हि, अरे वञा छा में ॿुधाईंदे? चईं हल त मां तो छॾे ॾियां पंहिंजी कार में। मां चयोमांसि हल। ज़ाल खे चईं वेह थोरी देरि, त हिनखे मां घर छॾे अचां, न त मथो खाई चट कंदो। साईं विहारी पंहिंजी कार में। चईं काथे घर? मूं चयो इझो आयो। काथे घर? इझो आयो। काथे घर? इझो आयो। ईअं करे 8 किलोमीटर परे वठी आयोमांसि। चईं लहो। मां चयोमांसि तूं बि लहो। चईं मां छो लहां? मां चयो चांहि पीअं चांहि? चईं न चांहि न पीअंदुमि, घरवारी इंतज़ारु कंदी हूंदी, देरि थी थिए। मां चयो न भाई चांहि त तोखे पीअणी पवंदा, हेॾो परियां तूं मूंखे छॾणु आयो आहीं, चांहि न पीअंदे माण्हू छा चवंदा? आयल महिमान जी इज़त न कई, तूं बेइज़ती ख़राबु कंदे असांजी। चईं न भाऊ मूंखे देरि थी थिए, तव्हां ॿिए भेरे पियारजो, पर मां हींअर न पीअंदुमि। मां चयो भाई तव्हांखे रहणो पंहिंजो 5 मिंट, चांहि त तव्हांखे पीअणी पवंदी, ईअं मां न छॾींदोमांव। चईं ठीकु आहे भाऊ, जल्दी कयो, महिरबानी कयो। मां चयो ठीकु आहे, हिकु कमु कर, मां जेसि ताईं गैस ॿारियां थो, तेसि ताईं हू पासे में दुकान अथई, खीर खंडु ऐं चांहि पती वठी अचो। चईं घर में कान्हे? मां चयो न घर में हुजां त तोखे छो चवां हा। चईं भाऊ महिरबानी कयो, मूंखे देरि थी थिए, ॿिए भेरे अची पीअंदुमि, छॾियो मूंखे, तंग न कयो। मां चयो न यार ईअं कीअं छॾींदो आहियां, माण्हू छा चवंदा, घर आले महिमान खे ईअं छॾे हा, तूं असांजी बेइज़ती ख़राबु कंदे। चईं भाऊ ॾियो पैसा वठी अचां भला, फाथो थो आहियां। मां चयोमांसि गॾु पैसा मूं वटि हुजनि त मां तोखे चवां हा, पाण टोड़ पाए न वठी अचां, पेर कान्हनि मूं वटि। चईं पैसा मां कढां? मां चयो गॾु पैसा तूं कढी या मां कढां, कहिड़ो फ़र्क़ु पए? अरे पीअंदे त मूंसां गॾु मुंहिंजे घर में न। चईं भाऊ हिक खां हिकु बेशर्म माण्हू ॾर, तव्हां जहिड़ो ॾाढो। मां चवां ॾिसंदो बि कोन तूं। चईं ठीकु आहे भई ॾे वठी थो अचां। वियो साईं वठणु, उहो ॾींहुं हे ॾींहुं मोटियो कान्हे, मां वेठो इंतज़ारु कयां, ॼाणो आयो, पर सिधनि माण्हू किथे वेंदियो साईं। चईं हलिया वियो गॾु। जय श्री झूलेलाल।